वालेकुम नाज़रीन अॼु ही प्रोग्राम तमामु अहम ऐं ख़ासि थियण वारो आहे, छो त अॼु असीं ॻाल्हि कंदासीं उन नौजवाननि जी जेके जॉब्स खे वठी करे तमामु घणो परेशान आहिनि त नौकरियूं नथियूं मिलनि या किथे जेकॾहिं हू नौकरी कनि था त सैलरीज़ उन्हनि खे कोन मिलनि थियूं। त हिकु सुठी नौकरी बल्कि हिकु सुठे लाइफ स्टाइल जे लाइ हिकु मौक़ो खपंदो आहे। त अॼु तव्हांजी मुलाक़ात असां कुझु अहिड़नि एक्सपर्ट्स ऐं महिमाननि सां कराईंदासीं जेके अव्हांखे ॿुधाईंदा त मुल्क अंदरि ऐं मुल्क ॿाहिरि मौक़ो कीअं तलाशजे, कीअं उनखे ॻोल्हिजे, कीअं हिकु ऑपॉर्चुनिटी या मौक़े खे अवेल कजे। सो उन बाबति अॼु असीं अहम गुफ़्तगू कंदासीं। हीअं त सोशल मीडिया ते लखे वीडियोस पिया आहिनि जेके अव्हांखे ॿुधाइनि था त वीज़ा लाइ कीअं अप्लाई कयो ऐं पंहिंजो कीअं छा तरीक़ेकार आहे, कहिड़ो तरीक़ेकार फॉलो करिणो आहे, कहिड़ियूं यूनिवर्सिटीज़ अवेलेबल आहिनि, खोड़ मवाद पियो आहे। पर हीअ असांजी हिकु नंढड़ी कोशिशि आहे त हिकु मख़सूस प्रोग्राम इन मज़मून ते करे उन्हनि नौजवाननि जी मदद करण जी असीं कोशिशि कयूं था जेके हिन वक़्तु कुझु मौक़नि जी सुनहरनि मौक़नि जी तलाश में आहिनि। त आख़िर मौक़ो ॻोल्हिजे त कीअं ॻोल्हिजे। तव्हांजी मुलाक़ात ऐं कुझु महिमाननि जो तारीफ़ कराईंदी हलां थी। तमामु ज़बरदस्त पैनल मूंसां मौजूदु आहे, उन्हनि जूं जेके एक्सपर्टीज़ आहिनि असीं पूरी असांजी कोशिशि रहंदी त उन्हनि मां तव्हांखे बि फ़ाइदो मिले ऐं असीं उन मां फ़ाइदो हासिलु कयूं। मूंसां गॾु वीडियो लिंक ते ही तमामु महिमान मौजूदु आहिनि। महविश अब्बासी मूंखे तुर्कीअ मां जॉइन कयो आहे, जेके वेल नोन रिसर्चर आहिनि, राइटर आहिनि ऐं हू हिन वक़्तु तुर्कीअ में PhD कनि पियूं केमिस्ट्री में। सो ऐं ॿियो काफ़ी टाइम ताईं हू जेको आहे काविश अख़बार जे लाइ बि लिखंदियूं रहियूं आहिनि। उन्हनि सां बि असीं हिन ते ॻाल्हि ॿोल कंदासीं त हू आख़िर कीअं एज़ अ रिसर्चर वञी करे उते पहुतियूं ऐं हिकु सिंधी हुजण जे लाइ, सिंधियुनि जे लाइ जेको आहे ॿाहिरि रहणु कीअं आहे ऐं उन्हनि जो तजुर्बो बि असीं जेको आहे तव्हांजी आरू रखंदासीं। ऐं ॿिए तरफ़ मूंखे जॉइन कयो आहे वीडियो लिंक ते अली हसन भुट्टो साहब मौजूदु आहिनि, जिन जो तालुक़ु सिंध स्किल्स डेवलपमेंट प्रोग्राम सां आहे। उन्हनि खे लीड कनि पिया, गॾोगॾु पाण इंजीनियर आहिनि ऐं तमामु सुठी फॉलोइंग आहे उन्हनि जी सोशल मीडिया ते ऐं खोड़ माण्हू उन्हनि सां इन ई हवाले सां कॉन्टेक्ट कंदा आहिनि त सर असांखे ॿाहिरि अचिणो आहे, कीअं अचूं। अॼु असीं उन कीअं अचो ते ॻाल्हि कंदासीं त न सिर्फ़ु ॿाहिरि पर पाकिस्तान अंदरि बि मौक़ो आख़िर कीअं ॻोल्हिजे, सुठो मौक़ो राइट आफ्टर ग्रेजुएशन या पंहिंजी स्किल्स खे पॉलिश कीअं कजे। ऐं ॿिए तरफ़ मूंखे जॉइन कयो आहे सर फैसल नसीर साहब, जेके ब्रिटिश काउंसिल सां लाॻापियल आहिनि, तालीमी माहिर आहिनि ऐं IELTS ट्रेनर बि आहिनि। सो उन्हनि सां बि असीं ॻाल्हि ॿोल कंदासीं। उन्हनि जो एक्सपर्टीज़ बि तमामु एक्सपर्टीज़ वसी आहिनि, एक्सपीरियंस वसी आहे। उन बाबति असां उन्हनि खां जेको आहे खोड़ सवाल पुछंदासीं जेके तव्हांजी मदद ज़रूरु कंदा। यानी अॼु जो प्रोग्राम जो मक़सदु इहो आहे त असीं तव्हांजी जेको आहे तव्हांखे सॉल्यूशन्स प्रोवाइड कयूं, सॉल्यूशन्स फराहम कयूं। ऐं ॿिए तरफ़ मूंखे जॉइन कयो आहे वीडियो लिंक जे ज़रिए अलीम शाह साहब, जेके SSDP सां बि लाॻापियल हुया पहिरीं ऐं कैनेडा मां हुननि जॉइन कयो आहे। अली हसन साहब USA मां गॾु आहिनि ऐं महविश अब्बासी साहिब जे लाइ मूं तव्हांखे ॿुधायो त हू तुर्कीअ मां आहिनि ऐं सर फैसल नसीर असांखे कराची मां जॉइन कयो आहे। सो अलीम शाह साहब साइबर सिक्योरिटी एनालिस्ट आहिनि ऐं उनखां अलावा हू बि फ्री ऑफ कॉस्ट ख़ासि करे सिंधियुनि खे कंसल्टेंसी जेको आहे फराहम कनि था, उन्हनि खे ॿुधाइनि था त तव्हां ॿाहिरि कीअं अची सघो था, कहिड़ियूं यूनिवर्सिटीज़ अवेलेबल आहिनि कैनेडा में ख़ासि करे, त उन ते हू मुफ़्त में जेको आहे हितां जे सिंधी शागिर्दनि खे ख़ासि करे, बल्कि ओवरऑल पाकिस्तान में, पर उनजो टारगेट जेको आहे ख़ासि करे सिंधी नौजवान आहिनि। सो अलीम शाह साहब, सर फैसल नसीर, अली हसन भुट्टो साहब ऐं महविश साहिबा, तव्हां तमामु महिमाननि खे आउं भलीकार चवां थी ऐं वॾी महिरबानी त तव्हां एतिरे अहम मौज़ू ते ॻाल्हाइण जे लाइ टाइम कढियो आहे। हीउ प्रोग्राम यकीनन उन्हनि लखे नौजवाननि जे लाइ तमामु घणो अहम थियणु वञे पियो। सो अवां सभिनी जी इजाज़त खां सर फैसल, महविश ऐं अलीम शाह साहब ऐं शुरूआति जेको आहे अली हसन भुट्टो साहब खां करणु चाहींदसि। उन्हनि खां पुछंदासीं छो त हू काफ़ी टाइम खां उन्हनि खोड़ शागिर्द जेके आहिनि ॿाहिरे मुल्क, जंहिंमें USA ऐं ॿिया खोड़ कंट्रीज़ शामिल आहिनि, उते हुननि सेट बि कया आहिनि। तव्हांखे हिकिड़ो मां एस्टिमेट ॿुधाए थी छॾियां त हुननि SSDP जे ज़रिए 1500 शागिर्द जेके आहिनि ॿाहिरनि मुल्कनि में सेट करे छॾिया आहिनि। सो अली हसन साहब, तव्हां खां पहिरीं असीं शुरूआति कंदासीं। तव्हांजो कमु ॻुझो त न आहे, तव्हां बि फ्री ऑफ कॉस्ट कंसल्टेंसी स्टूडेंट्स खे, नौजवाननि खे प्रोवाइड कयो था। त तव्हां खां बि आउं सादो बुनियादी सवाल पहिरियों रखंदसि त मौक़ो अॼु जे नौजवान खे कीअं तलाशणु घुरिजे? असांजो प्लेटफॉर्म आहे SSDP ऐं असांजो मेन मोटिव ई इहो आहे त जेको आहे जो स्किल्स इज़ द बेसिक टूल अगेंस्ट द पॉवर्टी। जेकॾहिं स्किल्स तव्हां में आहे त तव्हां बेरोज़गार नथा रहो
ऐं स्किल ई तव्हांखे अॻिते कामयाबु करे सघे थो, तव्हांखे कामयाबी ॾियारे सघे थो। ॾिसो मौक़ा दुनिया में मौजूदु आहिनि, मिडिल ईस्ट में मौजूदु आहिनि, फॉरेन कंट्रीज़ में, अमेरिका में मौजूदु आहिनि, कैनेडा में मौजूदु आहिनि। असल ॻाल्हि इहा आहे, तव्हां मौक़े जी तलाश में पंहिंजे पाण खे कीअं उहो मौक़ो जेको आहे हासिलु करणु चाहियो था, उनजे लाइ ज़ारा महिनत करणी पवंदी, जुस्तजू करणी पवंदी, सभु कुझु करणी पवंदी। असांजे दौर में सऊदी अरब वियासीं त असांजे सिंध में माण्हू घटि नज़र ईंदो हुयो, पोइ असां अवेयरनेस सेशन्स हलाया, नौजवाननि इंफॉर्म कयो, उन टाइम इहा अपॉइंटमेंट शुरू थी। त असांजो नौजवान जेको आहे न, उहो सम्झे थो कि ॿाहिरि मुल्क वञणु को आसान आहे, सिर्फ़ु डिग्री करण सां ई जेको आहे सो ॿाहिरि मुल्क वञी सघे थो। इहा उन्हनि जी सोच जेका आहे सा तब्दील करणी पवंदी। जेकॾहिं इहा अच्छा। सोच तब्दील न थी त मां सम्झां थो कामयाबु नथा थी सघनि। हाणे असां वटि अक्सर जेको नौजवान आहे डिग्री होल्डर आहे, डिग्री होल्डर में ऐं नॉलेज होल्डर में वॾो फ़र्क़ु आहे। हाणे जेको मतिलबु त हिकिड़ो कॉम्पिटेंट माण्हू आहे, उहो नॉलेजेबल माण्हू हूंदो, उन लाइ ज़िंदगी आसान आहे, उन लाइ कामयाबी हासिल करणु आसान आहे, एज़ कम्पेयर टू सिंपल डिग्री होल्डर। मां हुन करे अक्सर चवंदो आहियां त टे स्टेप्स ॾाढा ज़िंदगी जा इंपॉर्टेंट आहिनि। नंबर वन जेको आहे एजुकेशन, गेट द एजुकेशन विथ नॉलेज, उहो तव्हांजी फाउंडेशन जेको आहे सो ठाहींदो, उहो तमामु इंपॉर्टेंट स्टेप आहे जेको फाउंडेशन ठाहे थो। सेकेंड, अवेयरनेस। अवेयरनेस इज़ अ गेम चेंजर। जेकॾहिं असांखे कंहिं शइ जी ख़बर ई कोन हूंदी, पंहिंजे गोल सेट करण में बि का ख़बरचार न हूंदी, कोई गोल सेट ई न हूंदो, त पोइ असां सफ़र कीअं तइ कंदासीं। असांजो जेको अक्सर नौजवान जेको भटकी वञे थो न, उहो गोल सेट करण में भटकी थो वञे। हाँ। हुन वटि आगाही कोन्हे का, अवेयरनेस कोन्हे का, छाकाणि हू गोल सेट करे कोन थो सघे। गोल जी। सेट करे वियो पोइ ज़ाहिर आहे हुन तरफ़ वधण में हुन लाइ आसानी थी पवंदी। ऐं टियों जेको स्किल आहे, उहो टियों जेको स्टेप आहे, उहा स्किल आहे। ऐं असांजे माण्हुनि खे जेकॾहिं स्किल जेकॾहिं हुन पंहिंजो पाण खे इक्विप न कयो विथ स्किल सां, उहो बि कामयाबु नथो थी सघे। हाणे इहे टे जेके मेन फैक्टर्स आहिनि जंहिंते असां तमामु घणो कमु करे रहिया आहियूं। ठीकु आहे। त उन करे मां चवां दुनिया में अपॉर्चुनिटीज़ खोड़ आहिनि, लेकिन उनजे लाइ थोरो वधीक महिनत करणी पवंदी, थोरो एक्स्ट्रा करिणो पवंदो। ऐं उन में तव्हांखे गोल सेट करिणो पवंदो, वञिणो काॾे आहे। आइदर अमेरिका टारगेट आहे, आइदर तव्हांजो कैनेडा टारगेट आहे, आइदर ऑस्ट्रेलिया आहे, आइदर मिडल ईस्ट आहे। अकॉर्डिंग टू योर टारगेट तव्हां पंहिंजा स्किल सेट कंदो, ठीकु आहे रियासत साहब, तव्हांजो पॉइंट तयारी जेके कंदो। ॿ अहम आहिनि उहे अची विया। तव्हां गोल सेट करण जी ॻाल्हि कई, ऐं तव्हां इहो बि चयो त अक्सर करे शागिर्दनि खे लॻंदो आहे त ॿाहिरि मुल्क वञणु तमामु सवलो आहे, पर उनजे लाइ थोरे दिमाग़ जी ज़रूरत ऐं महिनत जी ज़रूरत आहे। त उहो ई असांजो अॼु जो सुवालु आहे, उहो ई असीं हिन प्रोग्राम जे ज़रिए, प्लेटफॉर्म जे ज़रिए इहा आगाही असां उन नौजवाननि ताईं पहुचाइणु चाहियूं था। ऐं हाणे आउं जेको आहे सर फैसल नसीर ॾे वञणु चाहींदसि, उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। उन्हनि खां बि आउं इहो ई बुनियादी सवाल, बेसिक सवाल उन्हनि जे अॻियां रखंदसि। तो फैसल साहब, आपकी तरफ मैं आना चाहूँगी। आपका भी एक्सपीरियंस बहुत वसी है। जो आज का हमारा बेसिक क्वेश्चन है कि एक अपॉर्चुनिटी को कैसे ढूंढा जाए। आप भी हज़ारों की तादाद में स्टूडेंट्स को आपने ट्रेन किया हुआ है, और अक्सर करके यकीनन आपके पास भी कंसल्टेंसी के लिए आते होंगे, आपसे पूछते होंगे कि सर क्या करें, कैसे जाएं। तो आपके नज़र में क्या आप अपने तजर्बे की बुनियाद पर सवाल का जवाब देंगे कि एक मौके को किस तरह से तलाशा जाए? देखिए, मेरे ख्याल में सबसे ज़्यादा इम्पोर्टेंट बात ये है कि उसके लिए हमें तलाश और जस्तजू की बहुत ज़्यादा ज़रूरत है। जैसे कि अभी सर भी फरमा रहे थे कुछ इसी हवाले से कि जो भी स्टूडेंट मेरे पास आता है, हमारे वो यही सवाल ये होता है कि सर बाहर जाना चाहते हैं, आइल्स करना है, और उसके लिए हमारे पास इसके अलावा क्या तरीके हैं। तो मेरी जो नॉलेज है उसके मुताबिक बेशुमार स्कॉलरशिप्स हैं जो हमारे पास अवेलेबल हैं, जिसमें स्टूडेंट्स अप्लाई करके दुनिया के मुख्तलिफ ममालिक में फ्री ऑफ कॉस्ट एजुकेशन हासिल कर सकते हैं। और मैं उनको भी यही बात कहता हूँ कि आप जो है डिफरेंट यूनिवर्सिटीज़ को, उनकी वेबसाइट्स को जाकर गो थ्रू करें, और आपको काफ़ी सारी ऐसी यूनिवर्सिटीज़ मिल जाएंगी दुनिया भर में, स्पेशली यूरोप में, जो कि स्टूडेंट्स को फ्री एजुकेशन ऑफर करती हैं। हमारे यहाँ पे जिस चीज़ की कमी है वो थोड़ी अवेयरनेस की है, और मैं समझता हूँ कि लोग थोड़ा सा दूसरों पे ज़्यादा डिपेंड करते हैं, ना कि वो खुद से रिसर्च करें इस हवाले से। और मैं समझता हूँ कि अगर थोड़ी बहुत भी रिसर्च करें तो उनको अपने मतलूबा रिजल्ट मिल सकते हैं। एक और बात मुझे जो यहाँ लोगों जो फील होती है लोगों से बात करके, कि उन्होंने शायद अपना एक ज़हन बना लिया है कि सिर्फ और सिर्फ कंसल्टेंट्स के थ्रू ही बाहर जाने का एक तरीकाकार है, जबकि किसी बेशुमार एग्जाम्पल्स मौजूद है जिसमें लोग खुद से अप्लाई करके भी जा सकते हैं। लेकिन प्रॉब्लम ये है कि आप उसके लिए स्टडी करें, प्रॉपर वेबसाइट्स को गो थ्रू करें, और जो भी आपका जो इंटरेस्ट है, आपकी प्रीवियस एजुकेशन है, उसके हिसाब से आप अपनी नेक्स्ट जो भी डेस्टिनेशन है, वो जो भी आपका कोर्स आप नेक्स्ट पढ़ना चाहते हैं वो मिल जाता है। लेकिन उसके लिए थोड़ा सा हार्डवर्क की ज़रूरत है, और कंसिस्टेंटली आपको चीज़ों को देखना होता है, और उसकी रिक्वायरमेंट्स को पूरा करना होता है, जिसमें से यूजुअली
आईएलटीएस एक बड़ी रिक्वायरमेंट होती है। जी, आइल्स पे भी हमने लाजमन आपसे बात करनी है, लेकिन आपके अगर जवाब का मैं एक समरी अपने नाज़रीन को पेश कर दूं, तो आपका कहना यही है कि रिसर्च जो है एक बेसिक एग्जैक्टली टूल है कि कंसिस्टेंटली एग्जैक्टली अगर हम रिसर्च करते रहें, असां जेको आहे मुस्तक़िल बुनियाद ते रिसर्च कंदा रहूं ऐं जेके जेके रिक्वायरमेंट्स आहिनि जीअं यूनिवर्सिटी जूं पूरियूं कयूं, त इहो हिकिड़ो आसान जवाब थी वियो त असां जेको आहे उन शइ जे लाइ पंहिंजो थी सघंदासीं वैलिड। महविश साहिबा जी जी तरफ़ हलूं था। अली हसन साहिब स्किल्स ऐं गोल सेट जी ॻाल्हि कई, हाणे महविश साहिबा बि जेको आहे उते PhD कनि पियूं, त हू उते कीअं पहुतियूं ऐं हुननि खां बि इहो ई बुनियादी सुवाल हुननि जे आॾो रखंदसि त कीअं अॼु जा नौजवान जेको आहे मौक़ो तलाशनि। तव्हां कीअं जेको आहे इन मौक़े जी तलाश कई, इहो अपॉर्चुनिटी तव्हां कीअं वेल कई? जी मैडम। जी बिल्कुल, मां हिन वक़्तु इस्तांबुल में PhD करे रही आहियां। मौक़े जी तव्हां ॻाल्हि कई त डेफिनेटली हींअर एक्सलेंट थी चुको आहे, त मौक़ा त तमामु घणा आहिनि, बट तव्हांखे हुननि जे लाइ स्टेप वाइज़ स्टेप जेके टारगेट्स आहिनि उहे सेट करे अॻिते वधणो पवंदो। मां पाण हिते स्कॉलरशिप जे बेसिस ते PhD करे रही आहियां ऐं स्कॉलरशिप अवेल करण खां पोइ मां हिते आयसि। ऐं जीअं फैसल सर ॿुधायो त तव्हांजी जेके रिक्वायरमेंट्स आहिनि, त मुंहिंजूं बि रिक्वायरमेंट्स हुयूं, DRE हुई, टॉफिल स्कोर हुयो, त मां उहे पंहिंजी यूनिवर्सिटी रिक्वायरमेंट्स जी, कंप्लीट कहिड़े कयूं ऐं कहिड़े उन खां पोइ मां यूनिवर्सिटी स्कॉलरशिप लाइ अप्लाई कयो। अहिड़े तरीक़े सां अपॉर्चुनिटीज़ आहिनि बिल्कुलु, पर स्टूडेंट्स खे घुरिजे जिन खे बि ॿाहिरि निकिरणो आहे, ज़ाहिर यूरोपियन कंट्रीज़ आहिनि, वेस्टर्न कंट्रीज़ आहिनि, उन्हनि जी जेके रिक्वायरमेंट्स आहिनि तव्हां पहिरियां उन्हनि खे कंप्लीट कयो। मूं वटि काफ़ी क्वेरीज़ ईंदियूं आहिनि, काफ़ी क्वेश्चन्स ईंदा आहिनि त मैडम असां ॿाहिरि पढ़णु चाहियूं था, मास्टर्स करणु चाहियूं था। इवन अॼुकल्ह मां चवंदसि सोशल मीडिया जे थ्रू एतिरी अवेयरनेस आई आहे त काफ़ी नंढनि सिटीज़ जा जेके छोकिरा आहिनि, छोकिरियूं आहिनि, उहे ॿाहिरि निकिरणु चाहिनि था, बट फर्स्ट स्टेज जेका उहे न करे सघंदा आहिनि कंप्लीट, उहो हूंदा आहे हुननि जा स्कोर, IELTS स्कोर थी विया, टॉफिल स्कोर्स थी विया, GRE स्कोर्स थी विया, त उहे उन्हनि खे एतिरी बि अवेयरनेस न हूंदी आहे। इहा अवेयरनेस त उन्हनि वटि ॾाढी पहुची वई आहे त ठीकु आहे स्कॉलरशिप्स आहिनि, अपॉर्चुनिटीज़ आहिनि, बट इहा अवेयरनेस न आहे त उहे स्कोर्स कीअं अचीव कजनि, उन्हनि जी तयारी कीअं कजे। ऐं उन खां अलावा जॾहिं तव्हां इहे चेकलिस्ट कंप्लीट थियूं थियनि त यू आर रेडी टू गो। ऐं तव्हां जीअं मां PhD पई कयां, हिते ॿिया बि काफ़ी एतिरा सिंधी स्टूडेंट्स आहिनि, फैमिलीज़ आहिनि जेके हिते मास्टर्स कनि पिया, PhDs कनि पिया, ऐं आफ्टर देयर एजुकेशन उहे हिते सेटल्ड आहिनि, पंहिंजो जॉब्स कनि पिया ऐं लीगली हिते पंहिंजो करियर ठाहिनि पिया। ठीकु आहे। तव्हां कुझु एग्ज़ाम्स जी ॻाल्हि कई, टेस्ट जी ॻाल्हि कई, जंहिंमें IELTS ऐं GRE जी तव्हां ॻाल्हि कयो पिया, त ख़ासि करे या नॉर्मली असां ॾिसंदा आहियूं त स्टूडेंट्स खे ख़बर न हूंदी आहे त ही टेस्ट ऐं एग्ज़ाम्स बि एग्ज़िस्ट कनि था, जेके ॾियण खां पोइ हू एलिजिबल थी वेंदा आहिनि, उन क्राइटेरिया ते पूरा लहंदा आहिनि। त इन अवेयरनेस जी घटाई ते बि असांखे ॻाल्हि करणी आहे त आख़िर ईअं छो आहे, जेकॾहिं हू ॿाहिरि वञण जो शौक़ु रखनि था त हू पूरी रिसर्च छो नथा कनि, छा रिक्वायरमेंट्स आहिनि, छा क्राइटेरिया आहे, उन ते छो नथा कनि, उन ते बि असांखे ॻाल्हाइणो आहे। अलीम शाह साहिबु, अव्हां बि ही समूरी गुफ़्तगू ॿुधो पिया, तव्हां छा चवंदा? अव्हां खां बि आउं इहो ई पहिरियों बेसिक क्वेश्चन अव्हां जे आॾो रखंदसि त कीअं मौक़े खे जेको आहे तराशजे, कीअं ॻोल्हिजे? Assalamu alaikum, ma'am. Thank you for giving me the opportunity to come over here. न अव्हां जी महिरबानी सर। जी जी। आऊं ई जेको आहे सो अर्ज़ु कंदसि दोस्तनि खे त बिल्कुलु IELTS ॾियो, पर जॾहिं हू अप्लाई कनि कंहिं बि यूनिवर्सिटी जे लाइ या कंहिं प्रोग्राम लाइ, ख़ासि करके कैनेडा लाइ, जीअं आउं हिते रहां थो ऐं मूंखे हिते जी यूनिवर्सिटी जी ख़बर आहे त मोस्ट ऑफ द यूनिवर्सिटीज़ खे IELTS कोन्हे बि खपंदो, ऐं दे कैन एग्ज़ाम योर IELTS थ्रू योर प्रोफिशिएंसी सर्टिफिकेट, इंग्लिश प्रोफिशिएंसी सर्टिफिकेट, जेको तव्हांखे 16 सालनि जी त 4 सालनि डिग्री करण खां पोइ तव्हांजी यूनिवर्सिटी प्रोवाइड कंदी आहे। जंहिंमहिल तव्हां लिखंदा यूनिवर्सिटी खे हिकिड़ो ईमेल त मूं वटि ऑलरेडी इंग्लिश प्रोफिशिएंसी सर्टिफिकेट आहे, से मोस्ट ऑफ द टाइम दे डोंट नीड IELTS। बाक़ी हाणे जेको आहे इट आल्सो डिपेंड ऑन द यूनिवर्सिटी। IELTS ज़रूरु ॾींदो आहे वीज़ा जे लाइ, पर सिंस यू नो कैनेडा में 2 तरीक़ा आहिनि वीज़ा जा, स्टूडेंट वीज़ा जा। हिकिड़ो SGS आहे जेको फास्टेस्ट रूट आहे, उन लाइ IELTS खपे ऐं ब्लॉक अकाउंट खपे, ऐं ॿियो जेको नॉर्मल वीज़ा आहे उन में मोस्ट ऑफ द टाइम असांखे IELTS पवंदो खपे। हाणे इहा अवेयरनेस जेका आहे न, इहा इलाही दफ़ा जेको असांजा हिते कैनेडियन दोस्तनि, जंहिंमें साईं मैक्सिमम जो नालो तव्हां मशहूरु आहे, हुनजे पेजिस ते सॼी इंफॉर्मेशन ऑलरेडी मौजूदु आहे वीडियोज़ फॉर्म में न, पर असांजा जेके दोस्त आहिनि उहा तमामु घटि एक्सप्लोर कंदा आहिनि इन्हनि शयुनि खे, ऐं हू ज़्यादातर फोकस कनि था कंसल्टेशन्स वठण जे लाइ। कंसल्टेंट वञनि था, पैसा ॾियनि था, मीनवाइल हुननि जा उहे दे डोंट केयर। कंसल्टेंट छा था कनि, हुननि खां पैसा बि वठनि था, हुनजा पैसा ज़ाया बि थी था वञनि, वीज़ा लॻनि बि नथा। पर अगरि उहे ई माण्हू फ्री ऑफ कॉस्ट मिसाल अचनि था साईं मैक्स वटि या असां वटि,
त असां उन्हनि खे गाइडलाइन कयूं था हाउ टू लाइक सेट अप योर डॉक्यूमेंट्स, हाउ टू फाइल वीज़ा, पंहिंजो SOP कीअं लिखो। त आई होप के मोस्ट ऑफ द टाइम उन्हनि जा वीज़ा लॻा जिन खे असां गाइड कयो आहे जंहिंजे तरीक़े सां। छो जो असां बि आऊं विदाउट आइल्स आयल आहियां कनाडा में, मूंसां गॾु ॿिया इलाही अहिड़ा इंजीनियर्स आहिनि जेके विदाउट आइल्स आयल आहिनि। असांजी यूनिवर्सिटी एग्ज़ाम करे छॾियो, दो असां हिते मास्टर्स करण आयासीं, PhD करण आयासीं। तो थोरो अवेयरनेस जी ज़रूरत ईअं आहे त असांखे रीड करणो पवंदो, एक्सप्लोर करणो पवंदो। ईच यूनिवर्सिटी वञी करे असांखे उन्हनि जी वेबसाइट खोले करे पढ़णो पवंदो, वरी ग्रेजुएट सेक्रेटरी खे ईमेल करणी पवंदी। इहो थोरो गैप आहे जेको असां करणु चाहियूं। ॿियो त हर शइ ॿिए ते रिलाए करणु, अगरि अली हसन भुट्टो साहिबु अमेरिका में वेठो आहे त आउं सिर्फ़ु इन ते ई रिलाए कंदुसि त साईं मूंखे करे ॾे, वरना मूंखां कुझु कोन थींदो। इहो जेको गैप आहे असांखे ख़तमु करणो अच्छा, पवंदो, तव्हां चइनी असांखे महिमान पाण खे एक्सप्लोर करणो पवंदो। बिल्कुलु तव्हांजा पॉइंट्स अची विया ऐं तव्हां चइनी महिमाननि जी हिकु ॻाल्हि सिमिलर मूंखे नज़र आई। ऐं असांखे हिते हिकु शॉर्ट कमर्शियल ब्रेक वठिणो आहे, उन खां पोइ असीं हाज़िर थियूं था ऐं उहा कहिड़ी सिमिलर ॻाल्हि आहे उन खां बाद में ब्रेक खां वापसि अची करे आऊं जेको आहे अव्हांजी तरफ़ उहे जेके पॉइंट्स ऑफ डिस्कशन आहिनि अव्हांजी आॾो रखां पई। वेलकम बैक नाज़रीन। जीअं त असांजी गुफ्तगू हले पई, असीं ॻाल्हि कयूं पिया त ॿाहिरि मुल्क कीअं वञिजे, मुल्क अंदरि कीअं मौक़िया जेको आहे तराश थियनि, उन्हनि ते असांजी ॻाल्हि ॿोल हले पई। ऐं हीअ सभु महिमाननि हिकिड़ी ॻाल्हि जेको आहे हिकु जहिड़ी कई आहे। हू चवनि था त अॼु जो नौजवान जेको आहे रिसर्च नथो करे, रिक्वायरमेंट्स नथो ॾिसे, बल्कि हू कंसल्टेंट ते जेको आहे रिलाए करे थो। हू चवे थो त हाणे जीअं फॉर एग्ज़ाम्पल अली हसन साहब USA में ऐं अलीम शाह साहब पंहिंजो कैनेडा में, ऐं मैडम महविश टर्कीअ में आहिनि, ऐं सर फैसल साहब हिते कराची में आहिनि। छो त हू बि आइल्स ट्रेनर आहिनि। त हिकु शागिर्द हिकु नौजवान हुननि वटि वेंदो, हुननि खां पुछंदो कीअं करिणो आहे, छा करिणो आहे, ऐं समूरो पूरी तरह सां हुननि ते डिपेंडेंट थी वञे थो। मां तव्हां चइनी खां इहो पुछणु चाहींदसि त छा इन में का ग़लति ॻाल्हि आहे? जेकॾहिं हिकु शागिर्द गाइडेंस वठणु चाहे थो, हू कंसल्टेंट ते डिपेंड करे थो ऐं उनखां बाद में उनखे, छो त इहा बि हुनजी रिसर्च में ई शामिलु थियो न, उनखां बाद में वञी करे पंहिंजी रिसर्च करे पियो त कहिड़ियूं यूनिवर्सिटीज़ अवेलेबल आहिनि, मुंहिंजा प्रोग्राम्स या मुंहिंजो जेको एरिया ऑफ इंट्रस्ट आहे उहो किथे आहे, त इन में छा कुझु ग़लति आहे अली हसन साहब? न ॾिसो ॻाल्हि डिपेंड करण बि जेकॾहिं असीं चऊं। ॾिसो न, अदी महविश ॾाढी ज़बरदस्त ॻाल्हि कई त असांजे नौजवान खे प्री रेक्विजिट्स जेके आहिनि उहे पूरा करणा पवंदा। ऐं हर यूनिवर्सिटी जूं प्री रेक्विजिट्स डिफरेंट हूंदियूं आहिनि। जीअं तव्हांखे एडमिशन में अचिणो आहे त यूनिवर्सिटी प्री रेक्विजिट पूरी करे ई तव्हांखे अचिणो आहे। हाणे हिकिड़ो नौजवान आहे, उन मूंखे मुंहिंजो सेशन ॿुधो, उनखां पोइ उन मूंसां राब्तो कयो, मूं उनखे अधु कलाकु वेही ॻाल्हि पूरी सम्झाई, ए खां वठी ज़ी ताईं। ऐं उहो हुयो शागिर्द हुयो वेटनरी जो, हाणे मां इलेक्ट्रिकल इंजीनियर आहियां। मां हुनखे ॻाल्हि सम्झी, आख़िर में ख़बर मूंखे छा थो चए, किसे पोइ यूनिवर्सिटी बि तव्हां ॻोल्हे ॾियो न। अड़े अलाह जा बाना, मुंहिंजो न वेटनरी फील्ड न छा न चूं, हाणे तोखे वेही मूं एतिरो टाइम ॾिनो, छा असां 1-on-1 टाइम बि ॾींदा आहियूं नौजवान खे न। हाणे नौजवान जेको न कंसल्टेंसी ते पैसा एॾा ख़र्च करे थो जंहिंजी ज़रूरत कोन्हे का। ऐं उहो पाण ई वेही करे यूनिवर्सिटी जेके न वञी तव्हां हुनखे ओपन करे उन प्री रेक्विजिट्स, हाणे के नौजवान हुनखे जेकॾहिं प्री रेक्विजिट ॿुधाए परेशान थी थो इहा कहिड़ी भला आहे। माना कुझु नौजवान खे प्री रेक्विजिट जी ख़बर कोन्हे त प्री रेक्विजिट लफ़्ज़ आहे छा, कहिड़ी भला आहे। हाणे उन जो जेको नौजवान माना बैचलर करे आयो आहे यूनिवर्सिटी मां, उनखे प्री रेक्विजिट खे बि सम्झाइणो थो पए त इहो लफ़्ज़ कहिड़ो आहे। हाणे उनखे नौजवान खे छा चऊं? अच्छा, प्री रेक्विजिट जी बि असांखे सम्झाइणो तव्हांखे पवे थो। अच्छा, हिते बि हिकु ॿियो सवाल अचे थो अली हसन साहब, त छा उन जो बि ज़िम्मेवार नौजवान आहे या हितां जे तालीमी मयार ते तव्हां ब्लेम कंदव, हितां जे टीचर्स ते या कुझु ॿियनि फैक्टर्स ते, या महज़ हिन जो इंडिविजुअल उहो नौजवान उहो शागिर्द ई रिस्पॉन्सिबल आहे त हू पंहिंजी रिसर्च छो नथो पूरी करे? न सिर्फ़ु नौजवान रिस्पॉन्सिबल कोन्हे, असां बि रिस्पॉन्सिबल आहियूं, उस्ताद बि रिस्पॉन्सिबल आहे, सभु रिस्पॉन्सिबल आहियूं। नौजवान खे छा थो कहे त ज़हन में रुगो पेपर डिग्री आहे, नौजवान खे अॻिते जेको न एक्सपोजर कोन्हे को अवेयरनेस। अॻु में चओ त असां अवेयरनेस जो फुक़दान आहे। असांजी यूनिवर्सिटी मां 6 साल यूनिवर्सिटी में पढ़ियुसि, इहे कॉमरेडी दौरो जंहिंमें असांजा पेपर फटंदा हुआ। 6 साल में हिकिड़ो बि को फॉरेन जो माण्हू अची असांखे न ॿुधाईं को फॉरेन में एडमिशन वठो छा कयो, हिकिड़ो सेशन न थियो। इंडस्ट्रियल हिकिड़ो ट्रिप असां यूनिवर्सिटी न कराए सघी। इन मां तव्हां अंदाज़ो लॻो त असांजो मेंटल अप्रोच किथे हूंदो। अलूमनाई असांजी एॾी स्ट्रॉन्ग हुई यूनिवर्सिटी जी, हिकिड़ो को माण्हू कोन हूंदो फॉरेन में जेको को एक्सपर्ट हूंदो। इहे असां अची करे जॾहिं ॿाहिरि निकितासीं पोइ इहा अवेयरनेस ॾिनियूं, पर 6 साल यूनिवर्सिटी में गुज़ारियोसीं, हिकिड़ो बि अवेयरनेस सेशन असां ठीकु आहे। इहो तव्हांजे दौर में इहो तव्हांजो तजुर्बो रहियो। अलीम शाह साहब, तव्हां इन ते छा कॉमेंट कंदा? जेको आउं सवाल अली हसन साहब खां पुछो आहे उन ते ई तव्हांजो बि वठणु चाहियां पई, त छा महज़ नौजवान ज़िम्मेवार आहे या तव्हां त पंहिंजे वीडियोज़ में जेको आहे नौजवाननि खे आई गेस मूंखे तव्हां करेक्ट बि करे सघो था, ग़रीब बि उन्हनि खे चवंदा आहियो, त ख़ैर त आहे भला इन जे पोयां छा रीज़न आहे? जी
ग़रीब लफ़्ज़ आउं बिल्कुलु यूज़ कंदो आहियां जी ऐं इहो इन लाइ यूज़ कंदो आहियां त तव्हां पैसनि जी वजह सां ग़रीब कोन आहियो, ऑब्वियसली तव्हां सही सोचो कोन था, तव्हां करियो कोन था, तव्हां पढ़ो कोन था, तव्हां रिसर्च नथा कयो, दिस इज़ वाई दे आर ग़रीब। हम्म सो स्टिल आउं पंहिंजी ॻाल्हि ते क़ाइमु आहियां ऐं अच्छा जॾहिं खां इहो मुंहिंजो वीडियोज़ मशहूरु थिया आहिनि ऐं सभु कुझु थियो आहे, मोर देन थाउज़ेंड्स ऑफ स्टूडेंट्स जेके आया आहिनि, कुझु इलाहिनि खे जिन खे मूं गाइड कयो आहे उनखे सुपरवाइज़र्स मिली विया आहिनि, जेके तरीक़ो मूं उनखे ॿुधायो आहे। सही पर साईं सही थो चए, असां वटि काउंसलर कोन्हे को। हर यूनिवर्सिटी में हिते काउंसलर हूंदा आहिनि जेके असांखे गाइड कंदा आहिनि। अगरि मूंखे शौक़ु आहे PhD करण जो त असां वञी हुन सां कंसल्टेशन कयूं, ॿुधाईंदो आहे हा भाई ठीकु आहे, तूं हिते PhD करणु चाहीं थो, छो थो करणु चाहीं, या तुंहिंजो शौक़ु आहे, तूं अफोर्ड करे सघंदे, तोखे स्कॉलरशिप मिले थी नथी मिले। अगरि असां पोयां पाकिस्तान में ॾिसूं त कहिड़ी यूनिवर्सिटी में अहिड़ो काउंसलर वेठो आहे जेको बैचलर्स डिग्री करण खां पोइ असांखे ॿुधाए था तव्हां मास्टर्स करण लाइ यूरोप वञो या नॉर्दर्न अमेरिका वञो या चाइना वञो। इहे त असांजा जेके सिंधी दोस्त आहिनि, जीअं साईं वारा या ॿिया के आहिनि, या असां पाण हाणे इहो फेसबुक ऐं सोशल मीडिया जे थ्रू प्लेटफॉर्म्स ठाहिया आहिनि, माण्हुनि खे एक्सेस ॾियूं पिया ऐं हिकु वर्ड टू वर्ड मतिलबु ॻाल्हि हिकिड़ी मशहूरु पई थिए न। अदर देन दैट यूनिवर्सिटी असां कुझु प्रोवाइड नथी करे। यूनिवर्सिटी सिर्फ़ु उन्हनि माण्हुनि खे स्कॉलरशिप ॾींदी आहे जेके उतां पढ़िया, उते ई जेको टीचर थियनि था, ठीक है उन्हनि खे HECA तरफ़ां जेको स्कॉलरशिप वग़ैरह मिलनि थियूं। पर हाउ अबाउट द अदर पीपल, लाइक 200-250 स्टूडेंट कंप्यूटर साइंस मां ग्रेजुएट थियनि था, उन मां ॿाहिरि वेंदा हूंदा, ऐं जेके ॿाहिरि वेंदा हूंदा उहे वीचारा ॻाल्हि न ॿुधाईंदा आहिनि। संगत में त मथां जेको असांखे कमु ख़राबु थी पए या सभिनी खे ख़बर पइजी वञे, हर को पंहिंजे लाइ थो करणु यानी चाहे, पंहिंजे मुख़्तलिफ़ दोस्त लाइ फैक्टर्स नथो आहिनि। करणु हिकु चाहे। त जो अॼोको असां या नौजवान ॿिया रिसर्च दोस्त नथो करे, उन खां अलावा तव्हां जेको आहे हितां जो जेको तालीमी निज़ाम आहे उनखे बि तव्हां इन शइ जो ज़िम्मेवार करार ॾियो था त हू बि इक्वली रिस्पॉन्सिबल आहिनि जेकॾहिं अॼु जो नौजवान रिसर्च नथो करे। सर फैसल, आपके पास भी बहुत सारे स्टूडेंट्स आते हैं ट्रेन होने के लिए। आयल्स की, जैसे हम लोग प्रोग्राम शुरू होने से पहले भी डिस्कस कर रहे थे कि आयल्स क्या एक रुकावट बनती है स्टूडेंट्स के लिए जब वो बाहर जाना चाहते हैं? आयल्स का जो एग्ज़ाम है वो कितने फ़ीसद आप समझते हैं, एक एस्टिमेट आप मुझे नंबर बता सकते हैं, दे सकते हैं, वो पास कर लेते हैं, और क्या क्या रुकावटें उन्हें आयल्स के एग्ज़ाम से रिलेटेड पेश आती हैं, और क्या आयल्स वाकई डिफ़िकल्ट है? नहीं, डिपेंड करता है कि स्टूडेंट्स की रिक्वायरमेंट क्या है आइल्स की। अच्छा, एक बात ये कि आइल्स के अलावा भी दीगर टेस्ट हैं जो कि डिफरेंट कंट्रीज़ में एक्सेप्ट हो जाते हैं। और अभी सर ने बिल्कुल ठीक कहा कि बहुत सारी यूनिवर्सिटीज़ की रिक्वायरमेंट नहीं होती आइल्स, लेकिन उनकी वीज़ा की रिक्वायरमेंट होती है आइल्स। इसके लिए उनको आइल्स का टेस्ट एग्ज़ाम पास करना होता है। अगर हम बात करें कि बैचलर्स लेवल पे जो यूनिवर्सिटीज़ की यूजुअली रिक्वायरमेंट होती है वो 5.5 और 6.0 बैंड्स ओवरऑल होती है, और कुछ यूनिवर्सिटी 6.0 मिनिमम और 6.5 ओवरऑल, ये उनकी रिक्वायरमेंट होती है। मास्टर्स की बात करें तो 6.5 बैंड्स ओवरऑल रिक्वायरमेंट होती है, जो कि मैं समझता हूँ जो किसी भी एक ग्रेजुएट को, चाहे वो किसी भी यूनिवर्सिटी से पास होके ग्रेजुएट होके जो आया है, उसको ये स्कोर तो अचीव करना चाहिए, क्योंकि ना तो ये बहुत ही कोई हाई रिक्वायरमेंट है और ना ही ये कोई बहुत ही कम रिक्वायरमेंट है। और 6.5 बैंड्स ओवरऑल मैनेज करना इतना प्रॉब्लम नहीं होता। लेकिन हमारे पास जो स्टूडेंट्स आते हैं उनके डिफरेंट एजुकेशनल बैकग्राउंड्स होते हैं, कुछ के काफ़ी वीक बैकग्राउंड होता है, जिसकी वजह से उनको 6.5 भी काफ़ी मुश्किल लग रहा होता है। उसके अलावा कुछ ऐसे स्टूडेंट्स भी होते हैं जिनका एजुकेशनल बैकग्राउंड बेहतर होता है, तो उनको इतना प्रॉब्लम नहीं होता। आइल्स के जो स्कोर्स हैं ये स्टूडेंट टू स्टूडेंट वेरी करता है। और अगर हम ओवरऑल बोलें तो ओवरऑल ये जो स्टूडेंट्स हमारे पास आते हैं वो अपना स्कोर मैनेज कर लेते हैं। लेकिन इससे ज़्यादा स्कोर्स के लिए खासतौर पर जो इमिग्रेशन के कैंडिडेट्स होते हैं उनको 8 बैंड्स इन ईच मॉड्यूल, या CLB लेवल 9 जो कैनेडियन इमिग्रेशन के लिए है, उसमें उनको ज़रा हाई स्कोर चाहिए होता है, वो थोड़ा सा उनके लिए मुश्किल बनता है। ठीक है, हर यूनिवर्सिटी आइल्स रिक्वायर नहीं करती है, और आपने कहा कि आइल्स के अलावा भी अगर कोई फॉरेन जाने में इंटरेस्टेड है तो उनको वो एग्जाम्स भी देने पड़ते हैं, लेकिन ये सबसे ज़्यादा डिपेंड करता है कि आपकी यूनिवर्सिटी की रिक्वायरमेंट क्या है, ऐसा ही है? हाँ एग्जैक्टली, यूनिवर्सिटी की भी रिक्वायरमेंट होती है। इसके अलावा जो फुली फंडेड स्कॉलरशिप्स होती हैं उसमें तो थोड़ा एक्स्ट्रा ही बैंड्स की रिक्वायरमेंट, लाइक 7 बैंड्स की रिक्वायरमेंट या 7.5 बैंड्स की रिक्वायरमेंट होती है। तो डिपेंड करता है कि आप किस यूनिवर्सिटी के किस प्रोग्राम में जा रहे हैं, फुली फंडेड है या आप फी पे करके जा रहे हैं, और कुछ यूनिवर्सिटीज़ की रिक्वायरमेंट तो अमूमन आपके पास कौन से स्टूडेंट्स को सबसे ज़्यादा आइल्स मुश्किल लगता है, कौन से बैकग्राउंड से वो ताल्लुक़ रखते हैं? मैं ऑनेस्टली आपको बताऊं, जो हमारे पास मैट्रिक सिस्टम से स्टूडेंट्स आते हैं इनको तो बहुत मुश्किल आइल्स लगता है। अच्छा। और 6.5 भी इनको थोड़ा चैलेंजिंग लगता है। लेकिन हमारे पास कैम्ब्रिज सिस्टम के जो स्टूडेंट्स होते हैं वो उनको निहायत ही आसान लगता है टारगेट, और वो फर्स्ट टाइम में इजीली क्लियर कर लेते हैं। अच्छा, इसके साथ साथ ये भी देखा गया है कि अगर मैट्रिक सिस्टम के स्टूडेंट्स भी हैं लेकिन वो मेहनती हैं, वो रेगुलर प्रैक्टिस अगर करते हैं, तो मैं समझता हूँ कि उनके स्कोर जो है ना इजीली आने भी चाहिए और आ भी जाते हैं। लेकिन जो स्टूडेंट्स मेहनत नहीं करते, प्रैक्टिस नहीं करते, असाइनमेंट्स रेगुलर बेसिस पे नहीं करते,
फिर उनके लिए स्कोर जो है वो थोड़ा मुश्किल हो जाए। गेन करना बहुत मुश्किल होता है। अच्छा महविश, मां तव्हांजी तरफ़ अचणु चाहींदसि त छा सिर्फ़ु प्रिविलेज्ड स्टूडेंट्स ही, प्रिविलेज्ड बैकग्राउंड जेके जंहिंजो आहे उहे ई सिर्फ़ु ॿाहिरि मुल्क वञी सघनि था, जंहिंजो बैकग्राउंड सुठो आहे, जेके जंहिंजो स्टेटस मेंटेन्ड आहे, सिर्फ़ु उहे ई ॿाहिरनि मुल्कनि में वञी सघनि था या ग़रीब जो ॿार बि वञी सघे थो? न, मां बिल्कुलु इन ॻाल्हि सां डिसएग्री कंदसि त प्रिविलेज स्टूडेंट्स ई ॿाहिरि वञी सघनि था, छो त तव्हां ॾिसो मॉडर्न दौर आहे, सोशल मीडिया जो दौर आहे, एटलीस्ट फोन ऐं इंटरनेट त हर कंहिं माण्हू जे हथ में आहे, इहो गैजेट त हर कोई यूज़ करे थो। ऐं तव्हां यूट्यूब ते ॾिसो वञी, कंसल्टेंसी जी ॻाल्हि थी त यूट्यूब ते आयल्स हुजे, टॉफिल हुजे, यूनिवर्सिटी एडमिशन्स या स्कॉलरशिप जी कंसल्टेंसी हुजे, फ्री ऑफ कॉस्ट इलाही सारियूं वीडियोस पयूं आहिनि, हर कंट्री जूं वीडियोस पयूं आहिनि, इवन मुंहिंजूं वीडियोस पयूं आहिनि। ऐं उन खां अलावा तव्हां वेबसाइट्स विज़िट कयो, यूनिवर्सिटीज़ जूं ऑफिशियल वेबसाइट्स विज़िट कयो, हर शइ पई आहे। त इहो ईअं न आहे त तव्हांखे हाई क्लास स्कूल में या यूनिवर्सिटी में पढ़िया त तव्हांखे पोइ स्कॉलरशिप मिलंदी या पोइ तव्हां ॿाहिरि मुल्क निकिरी सघो था। तव्हां में पाण में एम्बिशन हुजणु घुरिजे, तव्हां पाण मोटिवेटेड हुजो, तव्हां में पाण में गट्स हुजे त यार। अच्छा, कहिड़े बेसिक शयुनि ते, असां वटि टाइम थोरो आहे त मां क्विकली तव्हां सां कम जा सवाल कंदसि त जीअं असांजे ॾिसंदड़नि खे फ़ाइदो पहुची सघे। कहिड़ियुनि स्किल्स ते, कहिड़ियुनि शयुनि ते, बेसिक बुनियादी कहिड़ियूं शयूं आहिनि हिकु शागिर्द खे कमु करणु घुरिजे जेकॾहिं हू ॿाहिरि वञण में दिलचस्पी रखे पियो त ग्रेजुएशन खां बाद में, लेट्स से मास्टर्स? बेसिक शइ इहा आहे त तव्हां जंहिं बि सब्जेक्ट या जंहिं बि कोर्स में तव्हां स्टडी कई आहे, चाहे बैचलर्स हुजे या मास्टर्स हुजे, तव्हां उन में एक्सपर्ट हुजो, ताकी जॾहिं तव्हांजो इंटरव्यू थिए, भले आईएलटीएस जी रिक्वायरमेंट न बि हुजे, तव्हांजो इंटरव्यू थिए त तव्हां पंहिंजी थीसिस खे या पंहिंजे कोर्स खे या पंहिंजे पेशेंट खे सही सां एक्सप्लेन करे सघो। तव्हांजी इंग्लिश लाज़मी न आहे तव्हांजो एक्सेंट सफ़ा हाई फाई हुजे, बट तव्हांजी इंग्लिश क्लियर हुजे, भले बेसिक ग्रामर हुजे, बेसिक वोकेबलरी हुजे, तव्हां में कॉन्फिडेंस हुजे, तव्हां में टाइम जी पंक्चुअलिटी हुजे, छो त जॾहिं तव्हां ॿाहिरि मुल्कनि में बि वेंदो त तव्हांखे हुते सुबुह जो 5 बजे बि उथणो पवंदो, 6 बजे बि उथणो पवंदो, 2-2 कलाक लोकल बसिस, मेट्रो बसिस ऐं ट्रेन्स में ट्रेवल बि करणो पवंदो। त तव्हांजो हिकिड़ो माइंड सेट इन लिहाज़ जो हुजे, तव्हां में एतिरा गट्स ऐं स्किल्स हुजनि जो तव्हां ॿाहिरि वञो त तव्हां पाण खे सेटल करे सघो हिकिड़े नए मुल्क में, नए शहर में, नई दुनिया में। लैंग्वेज बैरियर्स हूंदा आहिनि, तव्हां उन्हनि खे फेस करणो पवंदो, त इहे सॼी तव्हांखे पंहिंजे अंदरि मां पाण खे मेंटली प्रिपेयर करणो पवंदो। या जेके फैमिलीज़ ॾिसण पियूं, जिन जूं न्याणियूं आहिनि, जेके मोस्टली कंसर्न हूंदा आहिनि त असांजी धीअरूं ॿाहिरि वेंदियूं त उहे कीअं अहिड़े माहौल में रहंदियूं, कीअं एजुकेशन हासिल कंदियूं, कीअं ट्रैवल कंदियूं। त मां उन्हनि खे चवणु चाहींदसि त ॿाहिरि जो माहौल इलाही सिक्योर आहे ऐं पुरसुकून माहौल आहे। तव्हां पंहिंजी धीउनि खे, पंहिंजी न्याणियुनि खे बि छॾियो ऐं उन्हनि खे मोटिवेट कयो, उन्हनि खे इनकरेज कयो। ज़रूरु चैलेंजिस अचनि था, चैलेंजिस जी बि ॻाल्हि थी, अपॉर्चुनिटीज़ तव्हांजो पॉइंट अची वियो। अलीम शाह साहब, तव्हां वटि आउं क्विकली अचणु चाहींदसि त कैनेडा में मख़सूस तौर ते जेके हितां जा शागिर्द ग्रेजुएशन कनि था त हू ख़ासि करे मास्टर्स जे लाइ ॿाहिरां जे लाइ ॾिसनि पिया त हुननि खे कोई मास्टर्स में प्रोग्राम मिली वञे, त छा इन ते तव्हां थोरी रोशनी विझणु चाहींदा त इहो कीअं पंहिंजो सिस्टम स्टार्ट कनि? रिसर्च त उन ते असीं ॻाल्हि करे छॾीसीं, पर इन में तव्हां जेकॾहिं वधीक कुझु ऐड करणु चाहियो स्टूडेंट्स जे लाइ। कैनेडा में मास्टर्स रिसर्च बेस्ड जेके प्रोग्राम आहिनि उहे सुपरवाइज़ ऐं प्रोफेसर्स तव्हांखे अलाउ कंदा आहिनि, पंहिंजी रिसर्च में इंक्लूड कंदा आहिनि। उन लाइ तव्हां द बेस्ट अपॉर्चुनिटी, द बेस्ट वे जेको आहे, आसान तरीक़ो आहे, तव्हां पंहिंजो हिकिड़ो ईमेल लिखो, पंहिंजी ट्रांसक्रिप्ट, फाइनल डिग्री जेका आहे तव्हांजी बैचलर्स उहा अटैच कयो, रेज्यूमे अटैच कयो, उन प्रोफेसर्स खे तव्हां सेंड कयो। पर्टिकुलर प्रोफेसर जेको तव्हांजो एरिया रिसर्च आहे, तव्हां यूनिवर्सिटी लिस्ट ठाहियो, प्रोफेसर्स कढो, उन्हनि खे सेंड करियो। उन खां पोइ पंहिंजो टाइम डिफरेंस ॾिसी करे उनखे कॉल कयो नेक्स्ट डे। द कॉल इज़ बेस्ट वे। तव्हां उनखे कॉल कंदव, तव्हां सां कम्युनिकेट कंदो ऐं तव्हांखे मोस्ट ऑफ द टाइम ईअं दोस्तनि खे प्रोफेसर्स मिली विया आहिनि। तव्हांखे अगरि सुपरवाइज़र मिली थो वञे, डिपेंडिंग ऑन द फंडिंग्स अवेलेबल, अगरि हुन फंडिंग अवेलेबल आहे त तव्हांखे फुल स्कॉलरशिप ॾेई सघे थो, न त तव्हांखे पार्शल स्कॉलरशिप ॾींदो। इफ नॉट देन सम टाइम ईअं थींदो आहे, चवंदा भाउ ठीकु आहे, तूं वीज़ा वठि, अप्लाई करे, एडमिशन तोखे वठी छॾियो, अची वञ, देन आई एम एक्सपेक्टिंग सम फंडिंग्स, मूंखे किथां कुझु प्रोजेक्ट्स मिलणा आहिनि, फंडिंग्स मिलणी आहे, पाण हुनजे अॻियां हली कमु कंदासीं। ईअं थींदो आहे। उन खां पोइ यूनिवर्सिटी में तव्हां कमु करे सघो था, एज़ अ ग्रेजुएट टीचिंग असिस्टेंट थी वियो, तव्हां उते पढ़ाए सघो था यूनिवर्सिटी में। छा हितां जो स्टूडेंट नौजवान सिर्फ़ु स्कॉलरशिप्स ते ई रिलाए करे सघे, या जेकॾहिं उन खां अलावा हू वञणु चाहे थो त उन जे लाइ उनजो फाइनेंशियली स्ट्रॉन्ग हुजणु तमामु ज़रूरी आहे? मैम, फॉर द वीज़ा पर्पस वी नीड अ बैंक स्टेटमेंट। अगर वो बैंक स्टेटमेंट अरेंज करे तो वञे, अदर देन दैट फॉर मास्टर्स प्रोग्राम हू हिते अची एतिरो कमाए सघे थो, पंहिंजी डिग्री जेको आहे आराम सां करे वेंदो। ठीकु आहे जी। उन खां पोइ हुनखे हिते इंटर्नशिप भी मिलनि थियूं। ओके, ठीक है सर। फैसल, असी जो है फॉरेन कंट्रीज़ की तो बात करें कि वहाँ पे कौन सी अपॉर्चुनिटीज़ जो हैं वो मौजूद हैं, लेकिन आप बताएं कि हमारे मुल्क में अगर राइट आफ्टर ग्रेजुएशन ख़ास करके नौजवान जॉब ढूंढना चाह रहा है या कोई मौका तलाशना चाह रहा है तो वो कैसे करे? हमारे मुल्क में कौन सी अपॉर्चुनिटीज़ अवेलेबल हैं?
हमारे मुल्क में जो अपॉर्चुनिटीज़ हैं वो तो डेफिनेटली उनको अपनी फील्ड से रिलेटेड ही मिलेंगी जिसमें वो आगे एक्सेल करना चाह रहे हैं। और अगर हम बात करें तो यहाँ पे भी बहुत सारी ऐसी स्कॉलरशिप्स हैं जो कि स्कूल्स में पढ़ाने वाले टीचर्स को मिलती हैं, और बहुत सारे स्टूडेंट्स जो कि मैट्रिक लेवल या इंटर लेवल के हैं वो भी सेमेस्टर एक साल के लिए, या जो यूनिवर्सिटी के जो स्टूडेंट्स हैं वो सेमेस्टर एक्सचेंज पे जा सकते हैं और उन इस अपॉर्चुनिटीज़ को अवेल कर सकते हैं। सही। इसमें मैं बात करूंगा एक यूएस के अंदर एक बहुत ही पॉपुलर स्कॉलरशिप है, यूथ स्टडी एंड एक्सचेंज प्रोग्राम। यस प्रोग्राम ये कहलाता है, जिसमें हर साल पाकिस्तान से स्टूडेंट्स जो मैट्रिक और फर्स्ट ईयर के स्टूडेंट्स होते हैं उनको ये अपॉर्चुनिटी मिलती है। इसके अलावा जो लोग अपने यहाँ पे इंग्लिश लैंग्वेज की टीचिंग कर रहे हैं उनके लिए भी यूएस के अंदर स्कॉलरशिप है, जिसमें से एक का नाम है TEA, टीचिंग एक्सीलेंस अवार्ड। फेल्टा के नाम से भी है, डिफरेंट स्कॉलरशिप्स हैं जो टीचर्स इसको अवेल कर सकते हैं। आई थिंक ये 3 महीने से लेकर 1 साल तक की डिफरेंट ट्रेनिंग प्रोग्राम्स हैं जो फ्री ऑफ कॉस्ट हैं, जो कि यूएस जाके फिर वापस आके पाकिस्तान में वो अपनी जो वहाँ से स्किल्स को उन्होंने जो हासिल किया वो यहाँ पे उसको यूटिलाइज कर ठीक सकते है, हैं। यानी पंहिंजे मुल्क और में भी मौक़ा मौजूद है। सर फैसल, वेरी सॉरी मुझे इंटरफेयर करना पड़ा क्योंकि टाइम की हमारे पास बहुत शॉर्टेज है। अली साहब तव्हां खां कॉन्क्लूडिंग रिमार्क्स जेको आहे वठणु चाहींदसि त आख़िर असांजा नौजवान डिसअपॉइंट थोरो हिकिड़ो मैसेज ॾेई छॾियो जीअं उन्हनि खे हिमत बि मिली वञे, ऐं जीअं तव्हां रिसर्च जी ॻाल्हि कई, खोड़ बुनियादी फैक्टर्स जी ॻाल्हि कई। जी डिसअपॉइंट थियण जी का ज़रूरत कोन्हे का। ज़ाहिर आहे जेकॾहिं ॿाहिरि निकिरणो आहे त उन लाइ थोरी वधीक महिनत करणी थी पए, प्री रेक्विजिट्स पूरा करणा पवंदा, परिंदे डिसाइड करणो आहे त करणो छा आहे। सही, गोल सेट स्कॉलरशिप्स करणो आहे। अवेलेबल आहिनि, प्राइवेट तरीक़े सां बि अची सघो था। हाणे असांजे पड़ोसी जा माण्हू अक्सर स्कॉलरशिप से घटि ईंदा आहिनि, पंहिंजी मदद पाणींदा। उन्हनि खे ख़बर आहे त शुरूआती जेको टर्म आहे उहो $2,000 खणी ईंदासीं, बाक़ी उतां को न को सिलसिलो करे ईंदासीं। बाक़ी जेके स्कॉलरशिप फंडेड स्कॉलरशिप्स हूंदियूं उन में इंटरलॉक्स बि हूंदा आहिनि, उनमें तव्हांखे लिखी ॾियणो पवंदो आहे तव्हां वापसि अची पंहिंजे मुल्क अची सर्व करे सघो था, तव्हां हुते सेटलमेंट नथा करे सघो। इहो हिकिड़ो वॾो इंटरलॉक हूंदो आहे, उनखे रिलीज़ करण जे लाइ वरी पापड़ बेलणा पवंदा आहिनि। उन करे तव्हां इंडिया जा माण्हू या पड़ोसी मुल्क तव्हां चई सघो था, उन जा माण्हू कोशिशि कंदा आहिनि त इहो इंटरलॉक जे बग़ैर ई हलिया अचनि, जीअं उनखे ख़बर आहे उनखे वापसि न आहे मोटणो, किन न किन तरीक़े सां पंहिंजो पाण खे सेटल करिणो आहे। हाणे तरीक़ा ॿ आहिनि, जेकॾहिं तव्हां पैसो आहे त इहो इंटरलॉक रिलीज़ करे अचो, जेकॾहिं पैसो न आहे पोइ बि अचणु चाहियो था त स्कॉलरशिप बेस्ट वे आहे। पर ज़ाहिर आहे स्कॉलरशिप बेस्ट वे आहे, ऐं उहा कीअं अवेल करे सघिजे थी। अॼु अव्हां एक्सपर्ट्स काफ़ी नमूननि सां ॿुधायो त उहो सवलो आहे, तव्हां घर वेठे ई जेको आहे वेबसाइट ते वञी करे जेके जेके रिक्वायरमेंट्स आहिनि, पर उन जे लाइ बुनियादी शइ रिसर्च जेको आहे तमामु ज़रूरी आहे। वक़्त जी शॉर्टेज आहे, अवां सभिनी महिमाननि खे जी आउं महिरबानी करणु चाहींदसि त थैंक यू, तव्हां टाइम कढियो ऐं वॾे अहम मौज़ू ते तव्हां जेको आहे असांखे मुख़्तलिफ़ शयूं ॿुधायूं, ऐं हीउ प्रोग्राम काफ़ी नौजवाननि जे लाइ, स्टूडेंट्स जे लाइ ख़ासि थियण वारो आहे, हेल्पफुल थियण वारो आहे। सो अलीम शाह साहब असां सां गॾु मौजूदु हुया, सर फैसल नसीर, अली हसन भुट्टो साहब ऐं महविश अब्बासी साहब, तव्हां चइनिनि जी वॾी महिरबानी। नाज़रीन, हिते हिकु शॉर्ट कमर्शियल ब्रेक वठंदासीं ऐं ब्रेक खां पोइ असां सां ख़ासि महिमान मौजूदु आहे, उन्हनि जो तारीफ़ कराईंदासीं। हू बि सिंधी नौजवान आहे, उनजो हिकिड़ो कारनामो आहे जेको अव्हां सां शेयर करिणो आहे। सो हिते हिकिड़ी शॉर्ट कमर्शियल ब्रेक वठंदासीं ऐं ब्रेक खां पोइ हाज़िर थियूं था। वेलकम बैक नाज़रीन। पहिरियों सेगमेंट जेको आहे उन्हनि ख़ासि करे उन्हनि नौजवाननि जे लाइ हुयो जेके फॉरेन कंट्रीज़ में मौक़ा ॻोल्हणु चाहिनि था, उते वञी करे पढ़णु चाहिनि था, ऐं या पाकिस्तान में जेको आहे पाकिस्तानी स्टूडेंट्स जे लाइ छा मौक़ा अवेलेबल आहिनि त हू पंहिंजी यूनिवर्सिटी जे टेन्योर में ई जेको आहे ॿाहिरि वञी करे तालीम हासिल करे सघनि। हीअ असांजी नंढड़ी सी कोशिशि हुई। ऐं आख़िर में जेकॾहिं असीं सिंधी नौजवाननि जी ॻाल्हि कयूं, जेकॾहिं उन्हनि जा हौसला बुलंद हुजनि त हू हर नामुमकिन शइ खे मुमकिन बणाए सघनि था। अॼु तव्हांजी मुलाक़ात असीं हिकु अहिड़े नौजवान सां कराईंदासीं, कहिड़े ऑफिसर सां कराईंदासीं जंहिंजो तालुक़ु त सिंध पुलिस सां आहे, पर हुनजी जर्नी जेको आहे तमामु डिघी रही आहे, खोड़ स्ट्रगल्स हुन में शामिलु आहिनि। त हीउ मुख़्तियार शर साहब असां सां मौजूदु आहिनि स्टूडियोज़ में, ऐं हू पहिरियां ऑफिसर आहिनि सिंध पुलिस जा, जिन खे $40,000 जी, नाज़रीन 40,000 हिकु वॾो नंबर आहे, उनजी 40,000 सो बि रुपया न, डॉलर्स, $40,000 जी स्कॉलरशिप मिली आहे। सिंध पुलिस जो पहिरियों ऑफिसर। अक्सर करे असीं पुलिस ते तंज़ कंदा आहियूं, तनक़ीद कंदा आहियूं त हीअ पढ़िया लिखिया कोन आहिनि, बसि भर्ती थी वञनि था। हा, डिफरेंट हुन में कैटेगरीज़ हुजनि थियूं, यकीननि उहे कमीशन पास करे पोइ उन्हनि उहिदनि ते अचनि था, पर ही अगेन हिकिड़ो एज़ाज़ आहे, ऐं छो त ही सिंधी बि आहिनि,
सिंध सां तालुक़ु सिंध सूबे सां तालुक़ु रखनि था त हिननि जी अचीवमेंट खे असीं हाईलाइट करणु चाहियूं था त आख़िर कीअं हिननि इहो सफ़र तय कयो ऐं गॾोगॾु अहिड़ा खोड़ नौजवान आहिनि जेके खोड़ सिंधी नौजवान आहिनि जेके हर शोबे में पंहिंजो नालो मंडराए रहिया आहिनि। जीअं तव्हां बिस्मा सोलंकी ॾिठी हूंदी त हू पंहिंजी एजाज़ जे ज़रिए दुनिया जे वॾे साइंसी इदारे नासा में वञी करे पहुती ऐं गॾोगॾु खोड़ अहिड़ा सिंधी नौजवान आहिनि जीअं त असद मेमण जिन दुनिया जी वॾे में वॾी चोटी बि जबल जी सिर करे वरिती आहे। सो ही उहे नौजवान आहिनि जेके रिसोर्सिस न हुजण बावजूद बि छा करे वठनि था। अवां 1 मिंट जे लाइ जेकॾहिं सोचो त सिंध जे हर ॿार खे जेकॾहिं यकसा तालीमी निज़ाम ऐं मयारी तालीम मिले त हू छा नथो करे सघे। सो बहरहाल पंहिंजे महिमान जी तरफ़ हलूं था। मुख़्तियार शर साहब असां सां मौजूदु आहिनि। सर अस्सलाम वालेकुम, अवां जी वॾी महिरबानी त तव्हां टाइम कढियो ऐं मुबारक हुजे त तव्हांखे तव्हां जूं अचीवमेंट्स जेके आहिनि उहे एतिरियूं आहिनि जो अॼु मुख़्तलिफ़ TV चैनल्स तव्हांखे दावत ॾियनि था, घुराइनि था, तव्हां खां पुछनि था त तव्हांजो जेको ही सफ़र आहे किथां शुरू थियो। यकीनन हिन में कुझु फेलियर्स बि रहिया हूंदा। सो असां नाज़रीन खे ॿुधायो त इहा तव्हां $40,000 जी स्कॉलरशिप कीअं हासिलु कई। पहिरें त मां तव्हांजो शुक्रिया अदा कंदुमि जो तव्हां मूंखे हिते पंहिंजो इनवाइट कयो, तव्हांजी वॾी महिरबानी। बेसिकली इंसान जे लाइ जेकॾहिं थोरो ॿ शयूं हुजनि, हिकु सब्र हुजे ऐं ॿियो यकीन हुजे सही त का बि शइ जेकी आहे न मुश्किल न आहे, हू अचीव करे सघे थो। ईअं ई मुंहिंजी हिकिड़ी मतिलबु शुरू खां वठी बचपन खां वठी इहा हिकिड़ी आदत बि रही आहे, सम्झो मुंहिंजो शौक़ु बि आहे। ईअं तव्हां चई सघो था त पढ़ाई सां मुंहिंजो हिकिड़ो लॻाव रहियो आहे। पोइ इन जे करे अलाह साईं जी महिरबानी सां मूंखे तक़रीबन कामयाबियूं मिलियूं आहिनि। मां जेको आहे पंहिंजी जॉब सां गॾोगॾु पंहिंजी स्टडी खे बि कोन रोकियो। हिकिड़ो कॉन्सेप्ट हले थो दुनिया में लाइफ लॉन्ग लर्निंग जो। पहिरीं असांजे मुल्क में बि ईअं हूंदो, पहिरीं अडल्ट एजुकेशन बि हूंदी, वॾा बि पढ़ंदा हुया, नंढा बि पढ़ंदा हुया। त मतिलबु जेकी पढ़ाई जी जेकी आहे न का बि लिमिट कोन्हे, तव्हां कंहिं बि स्टेज ते पढ़ी सघो था। तव्हांजो चाहे बचपन हुजे, चाहे तव्हां प्रोफेशनल लाइफ में अची था वञो, पोइ बि तव्हां पंहिंजी पढ़ाई खे कोन रोकियो। इहो हिकिड़ो मैसेज बि आहे पंहिंजे यूथ जे लाइ। सो तव्हांजी पहिरीं जॉब कहिड़ी हुई, शुरूआत तव्हांजी किथां थी? तव्हां मां जुडिशरी में बि आहियो, ॿियो तव्हां सिंगापुर में वञी करे ही जेकी स्कॉलरशिप तव्हां हासिलु कई आहे इन जे लाइ बि असांखे थोरो ॿुधायो कीअं आख़िर। ऐं तव्हां सिंध पुलिस मां पहिरियां उहे ऑफिसर बिल्कुलु। मां बेसिकली जॾहिं ग्रेजुएशन कई 2004 में कराची मां BCS कई। उन खां पोइ मुंहिंजी उन वक़्तु मां बैंकिंग कमीशन पास कई। पोइ MCB बैंक में मुंहिंजी जॉब थी OG3 जी। उन खां पोइ वरी जेको आहे मां पंहिंजी स्टडी जी तरफ़ अची वियुमि, मास्टर्स कई, वरी लॉ कई, वरी कुझु टाइम प्रैक्टिस कई लॉ जी। उन खां पोइ वरी मूंखे चांस मिलियो सुप्रीम कोर्ट जे अंदरि आहे लॉ एंड जस्टिस कमीशन ऑफ पाकिस्तान। उते जेको आहे सिंध जी हिकिड़ी पोस्ट हुई, उन ते मुंहिंजी अपॉइंटमेंट थी 2010 में। सिंध जी हिकिड़ी पोस्ट हुई, सिंध रूरल जी। ज़बरदस्त। हा, उन खां पोइ मां उते तक़रीबन 9 साल जेको आहे जॉब कई 2019 ताईं। उन खां पहिरीं मां CS तव्हां सुप्रीम कोर्ट में जॉब कयो ई पिया त तव्हां उन सां गॾोगॾु पढ़ो बि पिया? मां पढ़ां बि पियो ऐं उन वक़्तु मां हिकरा यूनिवर्सिटी इस्लामाबाद कैंपस मां MPhil मैनेजमेंट साइंस में डिग्री हासिलु कई। ठीकु आहे, जी जी। उन खां पोइ वरी हेॾे कमीशन आई सिंध में ऐं हिकिड़ो मुंहिंजो शौक़ु रहियो त यार पुलिस खे जेको आहे जॉइन कजे। ऐं हिकिड़ो मुंहिंजो मतिलबु लाइफ जो सम्झो मक़सदु हुयो त अॻिते हली करे मूंखे का माना यूनिफॉर्म जॉब वठणी आहे। ज़बरदस्त। त लकीली सिंध पुलिस जेका 2019 में इंस्पेक्टर इन्वेस्टिगेशन जूं वैकेंसीज़ अनाउंस कयूं। पोइ मां उन में कमीशन ॾिनी सिंध पब्लिक सर्विस कमीशन जे थ्रू। उहा क्वालिफाई करे ऐं मां जेको आहे इंस्पेक्टर इन्वेस्टिगेशन थी वियुमि 2019 में। सही। उन खां पोइ ज़ाहिर आहे तव्हां जॾहिं फोर्स में ईंदा आहियो त तव्हांजूं मुख़्तलिफ़ ट्रेनिंग्स हूंदियूं आहिनि। तव्हां PTC में ट्रेनिंग कई, स्पेशलाइज़ ट्रेनिंग्स उहे कोर्स करे जीअं प्रोबेशन पीरियड पूरो थियो त पोइ मूंखे वरी इहो हुयो त मां फर्दर को जेको आहे न इंटरनेशनल का डिग्री हासिलु कयां। पोइ मां सिंगापुर जेको आहे सर्च कयुमि। सिंगापुर मैनेजमेंट यूनिवर्सिटी में आहे हिकिड़ो प्रोग्राम LLM जुडिशियल स्टडीज़। बेसिकली इहो प्रोग्राम जेको आहे सिंगापुर जुडिशियल कॉलेज सुप्रीम कोर्ट ऑफ सिंगापुर जो हिकिड़ो कंबाइंड प्रोग्राम आहे फॉर देयर जजिस आर जुडिशियल एस्पायरेंट्स। पोइ उन में मां अप्लाई कयो। अप्लाई करण खां पोइ जेको आहे पंहिंजो टेस्ट ऐं इंटरव्यू थियो उन्हनि जो, उहो मां अलहमदिल्ला क्वालिफाई कयो। क्वालिफाई करण खां पोइ यूनिवर्सिटी मूंखे जेको आहे $40,000 जी स्कॉलरशिप ऑफर कई।
ऐं उहो ज़ाहिर आहे हिकु वॾी अचीवमेंट बि हुई ऐं मुंहिंजे लाइ काफ़ी हिकिड़ी मोटिवेशन बि हुई। त छा पोइ उहा आसान ॻाल्हि हुई तव्हां जहिड़े हिसाब सां उहा स्कॉलरशिप सर्च कई उनजी रिक्वायरमेंट ते पूरो लहणु, इहो केतिरो आसान हुयो? छो त असांजा खोड़ नौजवान, असांजो अॼु जो पहिरियों सेगमेंट बि इन ते हुयो त इहे समूरा मौक़ा तव्हां जीअं जीअं ॻोल्हींदा वियो त इहे सवला हुया, आसान हुया? असल में जॾहिं तव्हांखे को हिकिड़ी राज़ ॿुधायो अॼु नौजवान राज़ इहो आहे जॾहिं तव्हां पंहिंजी हिकिड़ी स्ट्रगल कयो था न, तव्हां हिकिड़ो पंहिंजो मक़सदु सेट कयो था, उन खां पोइ ज़ाहिर आहे तव्हां उनजे लाइ सर्च कयो था, ॻोल्हियो था त पोइ हाणे हिनखे कीअं अचीव करिणो आहे। स्कॉलरशिप अचीव करणु एॾो ॾुखियो कमु न आहे। तव्हां बेसिकली यूनिवर्सिटीज़ जेके आहिनि उन मुल्क जी यूनिवर्सिटीज़ खे तव्हां ऑनलाइन, अॼुकल्ह इंटरनेट जो ज़मानो आहे, तव्हां ऑनलाइन जेको आहे वेबसाइट्स खे चेक कयो, उनजी वेबसाइट ते वञो, उन खां पोइ ॾिसो त उहा यूनिवर्सिटी कहिड़ा प्रोग्राम्स ऑफर करे थी। उन प्रोग्राम्स खां पोइ उन में मोस्टली जेको आहे न दुनिया में ख़ासि तौर ते इटली, जर्मनी, UK, US मतिलबु यूरोपियन कंट्रीज़ में, या इवन तव्हां सिंगापुर वन ऑफ द बेस्ट कंट्री आहे एजुकेशन जे हिसाब सां, या जुडिशरी में एशिया में सेकेंड नंबर ते आहे, फर्स्ट ते हांगकांग आहे। त उहो तव्हां उन में वञी करे तव्हां थोरो सर्च कयो त तव्हांजे लाइ मतिलबु आसानी थी वेंदी, को मुश्किल कमु कोन्हे। त पोइ छा उन में रेज़्यूमे अटैच करणी पवे पई, कोई SOP वग़ैरह लिखणो पवे पियो? उन में शयूं इहे रिक्वायरमेंट्स आहिनि? हा, बेसिकली उन में करिणो छा आहे, तव्हांखे करिणो इहो आहे त तव्हां पहिरीं ऑनलाइन वञो, उन्हनि जो रिक्वायरमेंट इहा हूंदी त तव्हां लॉगिन वग़ैरह उनजो क्रिएट करे पोइ जेके बि स्टेप्स आहिनि उहे तव्हां फॉलो कयो। उहे स्टेप्स फॉलो करे मतिलबु उन जेकी जेकी रिक्वायरमेंट्स आहे उहा तव्हांखे पूरी करणी आहे। उन खां पोइ ज़ाहिर आहे के यूनिवर्सिटीज़ चवंदियूं आहिनि त तव्हांजी कुझु पब्लिकेशन हुजे, ठीकु आहे, तव्हांजी पर्सनल स्टेटमेंट हुजे, पोइ तव्हांखे डॉक्यूमेंट्स पंहिंजा अटैच करणा आहिनि, ठीकु आहे। मतिलबु तव्हांखे करिणो इहो आहे त तव्हांखे सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु यूनिवर्सिटी जी जेकी स्टेप्स आहिनि उनखे प्रॉपर फॉलो करिणो आहे। मतिलबु एॾो ॾुखियो कमु न हूंदो आहे। पोइ उहो करे उन खां पोइ जेकी बि तव्हां ऑनलाइन अॼुकल्ह टेस्ट इंटरव्यू थी वेंदा आहिनि, तव्हां टेस्ट इंटरव्यू ऑनलाइन ॾियो, उन खां पोइ तव्हांजी सिलेक्शन थी वेंदी। के मसलो उन रिक्वायरमेंट्स पूरियूं करण में ई त अचे पियो न। पर ख़ैर तव्हांखे मुबारकबाद हुजे, असीं मुबारकबाद पेश कयूं था त तव्हां इहो अचीव करे वरितो। ऐं आख़िरी सवाल तव्हां खां पुछणु चाहींदसि, तव्हांजी यकीनन पूरे ख़ानदान में त हिन वक़्तु वाह वाह थी रही हूंदी, इहो ॿुधायो त छा तव्हांजो तालुक़ु हिकु प्रिविलेज्ड बैकग्राउंड खां आहे? तव्हां फाइनेंशियली रिसोर्सफुल रहिया आहियो तॾहिं ई समूरा मौक़ा तव्हां ॻोल्हींदा रहियो, या यानी पंहिंजे बैकग्राउंड जे बारे में थोरो ॿुधायो त जीअं असांजे नौजवाननि खे थोरी इंस्पिरेशन हासिलु मिले त यानी ही सिर्फ़ु उहे अमीर तबिके जा माण्हू ई नथा करे सघनि, हिन जे लाइ सिर्फ़ु रिसर्च ऐं दिमाग़ जी ज़रूरत पवंदी आहे। बेसिकली तव्हांजो तालुक़ु भले कहिड़ी बि क्लास सां हुजे, तव्हां मिडिल क्लास आहियो, अपर क्लास आहियो, उहो को बि इशू कोन्हे। स्कॉलरशिप हंट करण जे लाइ तव्हांखे हिकिड़ी स्ट्रगल जी ज़रूरत पवंदी आहे। तव्हां प्रॉपर उन ते फोकस कयो, छो त हिन में मुंहिंजो पंहिंजो को बि ख़र्चो कोन आयो आहे। सॼो जेको मूंखे स्कॉलरशिप मिली, मां उन मां ई हिकिड़ी वन ऑफ द बेस्ट डिग्री जेकी आहे LLM जुडिशियल स्टडीज़ सिंगापुर मां अची करे आयो आहियां, त इहा हिकिड़ी मुंहिंजे लाइ फ़ख्र जी ॻाल्हि आहे। ठीकु आहे, हुन में सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु तव्हां पंहिंजी रिसर्च जेको आहे सुठी रखी, तव्हां वञी करे पोर्टल ठाहियो, पोर्टल खां पोइ जेके बि हुन यूनिवर्सिटी जी वेबसाइट ते हुन डिग्री जूं रिक्वायरमेंट्स हुयूं एडमिशन जूं उहे सर जन पूरी अचनि। आख़िर में सर कुझु ऐड करणु चाहींदव तव्हां नौजवाननि जे लाइ? स्ट्रगल जी बि तव्हां ॻाल्हि कई, मुंहिंजे अॼु जे नौजवान जे लाइ इहो ख़ासि तौर ते पंहिंजे सिंध जा उन्हनि जे लाइ इहो मैसेज आहे त तव्हां क़ौमियूं जेके तालीम जे तरफ़ हूंदियूं आहिनि, जेके वधि में वधि तालीम हासिलु कंदियूं आहिनि, उहे ई अॻिते थी सघंदियूं आहिनि। तव्हां तालीम खे जेको आहे पंहिंजो हिकिड़ो वेपन बणायो, तालीम जे थ्रू ई जेको आहे तव्हां तब्दीली आणे सघो था पंहिंजे मुआशिरे में, तव्हां पंहिंजे घर में। जेकॾहिं तव्हां पढ़ी लिखी सुठा के ऑफिसर थी था वञो त इन खां वधीक का मतिलबु तव्हां अचीवमेंट नथी थी सघे। तव्हां उन में सिर्फ़ु अकेलो हिकिड़ो को ऑफिसर नथो थिए, बल्कि उन सां गॾोगॾु हुन जी पूरी फैमिली, हुन जा पूरा रिश्तेदार, पूरो सर्किल जेको आहे न उन मां मुस्तफ़ीज़ थी थो वञे। त तव्हां वधि में वधि पंहिंजो फोकस कयो जेको आहे पढ़ाई ते, ऐं ख़ासि तौर ते अॼुकल्ह जेकी आहे टेक्नोलॉजी जो दौरु आहे, तव्हां टेक्नोलॉजी जी तरफ़ वञो, पढ़ाई उहा कयो जंहिं मां तव्हांखे ख़ासि तौर ते अॼुकल्ह ऑनलाइन जीअं जॉब्स अची वियूं आहिनि, ऑनलाइन माण्हू तमामु घणो पैसो कमाइनि था, ऑनलाइन फ्री कोर्सिस बि आहिनि। ठीकु आहे सर, तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां प्रोग्राम जे लाइ टाइम कढो ऐं वरी तव्हांखे असां मुबारकबाद पेश कयूं त यकीन नवां बि असांजो फ़ख्रु ई आहियो। ऐं ईअं ई नाज़रीन खोड़ नौजवान, जीअं त मूंखे शायदि अफ़सोस सां चवणो पवे पियो त ही उहे नौजवान आहिनि जेके पंहिंजी महिनत जी बुनियाद ते अॻियां अचनि पिया। ऐं अॼु जे प्रोग्राम में बि असीं ॻाल्हि कईसीं त रिसर्च जेकॾहिं हू पूरी रखनि त हू काफ़ी कुझु जेको आहे अचीव करे सघनि था, पर गॾोगॾु रिसोर्सिस जी बि आउं ॻाल्हि
ॻाल्हि कंदसि त उहे हुजणु तमामु ज़रूरी आहिनि जे खोड़ रांदियुनि जे मैदान में तव्हां ॾिसो त नौजवाननि खे जेकॾहिं मौक़ो मिले त हू छा छा नथा करे सघनि। ऐं जीअं मिसाल ॾिनो असद मेमण जो, यानी इहे फील्ड्स बि त आहिनि न, यानी हर फील्ड में असांजा सिंधी नौजवान तव्हां ॾिसो कीअं अॻिते रहनि था, पर थोरो ॻाल्हि आहे त हुकुमराननि खे बि इन पासे ॾे तवजह ॾियण जी तमामु घणी ज़रूरत आहे, ख़ासि करे पंहिंजे तालीमी निज़ाम खे बहितर करण जूं, जंहिंमें मुख़्तलिफ़ ही स्पोर्ट्स एक्टिविटीज़ बि हिन जो हिसो आहिनि ऐं ॿियूं जेके बि फील्ड्स अचनि थियूं, प्रोफेशन्स अचनि था, उन ते कमु करण जी ॾाढी ज़रूरत आहे। ऐं इहो कमु जेको आहे बुनियादी लेवल, प्राइमरी लेवल खां जेकॾहिं ॿार ते महिनत थिए त हू छा छा नथो करे सघे। सो बहरहाल इजाज़त ॾींदा, अल्लाह हाफ़िज़।